लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब सां जारी आहिनि। कुरैशी साहब तव्हां चयो पे त वक़फ़े खां अवल त 1 यूनिट पोइ उन जा असां जे ॾिसंदड़नि खे तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो त 1 यूनिट जेको 1955 खां 1970 इहे 15 साल हलियो। अवल त उन जा सबब कहिड़ा उन जे लॻाइण जा, ॿियो उन जा असर कहिड़ा पिया? तव्हां उन दौर में कुझु वक़्तु ऑफिसर बि रहिया आहियो 65 खां वठी 70 ताईं। तव्हां इहो सॼो चरखो हलंदे कीअं ॾिठो ऐं सिंध खे 1 यूनिट मां कहिड़ा नुक़सान पिया, इहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो महिरबानी करे। जी मूं तव्हांखे हिकु ॿिनि हंधनि ते बि गुज़ारिश कई त जेको सिस्टम जेको हुयो पाकिस्तान जॾहिं ठहियो 47 वारो सिस्टम, त उन में जेको आहे सो बंगाल जी जेका आहे मेजॉरिटी ऐं पॉलिटिकली जेके वेस्ट पाकिस्तान जा नंढा सूबा हुआ से बि को ख़ासि पंहिंजे पंजाब जे फेवर में कोन आहे, जेकर हुननि खे तव्हां चॉइस ॾियो आहे त दे वेंट फॉर द बंगाल। त इहो जेको महसूसु इहो उन वक़्त जे हाकमनि बि महसूसु कयो, मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि जिन्ना साहब जे ज़माने में, त हीअ जेको सिस्टम आहे त इन में जेको आहे सो बंगालीज़ जेके आहिनि से खणी वेंदा आहिनि। जनरली बंगालीज़ लाइ जेका वेस्ट जेका पाकिस्तान जी गवर्नमेंट हुई उन में को बंगाली लाइ सिंपैथीज़ कोन हुयूं ऐं न कोने में को बंगाली अंसर निमाया हुयो। छाकाणि जो तव्हांजो जेको गवर्नर जनरल चयो या जेको चङो मुड़ुसु चयो जेको नेशनल असेंबलीअ जो जेको चेयरमैन वग़ैरह सॼो जेको आहे सो वेस्ट पाकिस्तान जो, तव्हांजो जेको प्राइम मिनिस्टर जेको आहे सो वेस्ट पाकिस्तान जो, ऐं तव्हांजा जेके सॼा जेके गैर बंगाली हुआ त इहो त हिकिड़ी ज़ाहिर हुई ॻाल्हि त बंगाली एक्सेप्टेबल न आहिनि। ऐं उन जे बैकग्राउंड में जेका तव्हां ॾिसंदो त कॉन्स्टिट्यूशन नथो ठहे पियो माना जेको बि कॉन्स्टिट्यूशन ठहे आहे उन में तव्हांखे रिकग्नाइज़ करिणो पए हा बंगाल जी मेजॉरिटीअ खे। ऐं उन कॉन्स्टिट्यूशन खे रेज़िस्ट लाइ पहिरियों त इन जिन्ना साहब जे ज़माने में ऐं लियाकत ख़ान जे ज़माने में इहो ई थियो। पोइ अल्टीमेटली जीअं अयूब ख़ान अची वियो त हिकिड़ो परमानेंट हिकिड़ो थी वियो फ़ैसिलो त बाबा हाणे हिन मतिलबु आहे त बंगाल खे थोरो परे रखिणो आहे। ऐं अयूब ख़ान पंहिंजे किताब में लिखे थो फ्रेंड्स नॉट मास्टर्स में, त मूं जेको आहे सो पंहिंजे लेखे इहो ई ख़्यालु कयो त भई हे मुल्क ईअं कीअं हलंदो, छो कि हिकिड़ो सूबो हेतिरा परसेंट आहे ॿिया सूबा हेतिरा आहिनि, त इहो कीअं हलंदो। उन सोच में पोइ मुंहिंजे ज़हन में इहो आहे त छो न असां हे वेस्ट पाकिस्तान जेको आहे गॾे करे हिकिड़ो यूनिट ठाहियूं ऐं पोइ असां पैरिटी कयूं। त इहो जेको ख़्यालु हो सो 55 को घणो अॻु में जो आयल हुयो, पर छा हो जो पावर हुन वटि कोन हुयो, तंहिंजे करे उहो ख़्यालु ई रहियो। पोइ अॻिते हली करे जेके पॉलिटिकल डेवलपमेंट्स थियूं जंहिंमें इंक्लूडिंग जेको आहे सो तमीज़ुद्दीन जो, छाकाणि इहो आहे बंगाली स्पीकर, उन जेका असेंबलीअ खे जेको टोड़णु ऐं असेंबलीअ सां साथ न ॾियणु ऐं गवर्नर जनरल जा पंहिंजा रूल, जस्टिस मुनीर जी जजमेंट, इहे सभु अहिड़ा इंडिकेटर्स आहे जेके वेस्ट पाकिस्तान इमर्ज रहिया ऐं देवर एंटी ईस्ट पाकिस्तान। त इन में तव्हांखे अंदाज़ो लॻी सघे थो पियो त इन सॼे धुरनि में सिंध जेका हिसा इन में धुर में शामिलु कोन हुई। छाकाणि जो जॾहिं असेंबली टुटे थी तमीज़ रहमत त ॿिनि सिंधी जजनि जेका जजमेंट ॾिनी सा तंहिं तमीज़ुद्दीन खे बहाल कयो ऐं गवर्नर जनरल खे ॾोही ठारायूं। इन मां तव्हांखे मेंटल अप्रोच ऐं सिस्टम जी अप्रोच ख़बर पइजी वञे थी वेयर वी वर लेइंग। छाकाणि बलूचिस्तान जो को घणो रोल कोन हूंदो त छाकाणि इट वॉज़ नॉट स्टिल एज ए प्राउंस एट दैट टाइम, ऐं जेको आहे सो केपी वॉज़ टू फार। त इहे जेके सभु इंडिकेटर्स इहे ॾेखारनि पिया त इहो सिस्टम जी हलणु इहो इनखे हलणु न ॾींदा धणी। उहो असां जॾहिं पोइ पिछाड़ीअ में अची पढ़ियोसीं उन वक़्तु बि असांखे अख़बारुनि में इहो थींदो। ऐं छाकाणि जो असांजे घर जो माहौल जीअं मां अॻु में ॿुधाए चुका घणो सियासी माहौल हो ऐं वालिद साहब खां असां घणा सुवाल जवाब न कयासीं, पर जीअं वञणु ठहे पियो त उन वक़्तु मूं पहिरियों दफ़ो वालिद साहब खे ॾिठो त ही रिएक्टेड अगेंस्ट द मुस्लिम लीग ऐं अगेंस्ट दिस। ऐं पोइ खोड़े साहब सां ऐं वालिद साहब जा इख़्तिलाफ़ थी विया ऐं फाइनली वणी जे टुटण सां गॾु ई वालिद साहब जेका सा घटि सिंध उन सियासत तो निकिरी वियो। पोइ दे वेंट टू काउंसिल मुस्लिम लीग जेका दौलताने ठाही, जंहिंमें सिंध जो सदर जेको अमीर जाफ़र ख़ान जमाली हो ऐं वालिद साहब हुन सां गॾु नंबर 2 हुयो, हुन सां गॾु ॿियो होस अली शाह हुयो। इहे 3 माण्हू त मूंखे यादि आहिनि, छाकाणि जो हिकिड़ो दफ़ो उते हिन जो कन्वेंशन थियो लाहौर में 60s में, त उते आया। त इहो जेको आहे सो मतिलबु आहे त वालिद साहब जे घर में ॾिसण करे ऐं सिंधी अख़बारूं जेके हुयूं से हुन जे ख़िलाफ़ु दाहूं कनि पियूं ऐं सॼो इहो जेको असां पंहिंजे अख़बारुनि में पढ़ियोसीं त कीअं वञणु थियो, कीअं हुनखे
उठे ते खणी हलिया विया पंहिंजो मीर ग़ुलाम अली खे त इहे सभिनी जा असां अखियुनि ॾिठा शायदि आहियूं इन खां अॻु में जीअं मूं पंहिंजी किताब में लिखिया त 1955 में जंहिं वणी जो जीअं ऐलान थिए थो असांजे सखर में मुज़ाहिरा थिया आई वॉज़ पार्ट ऑफ दैट मुज़ाहिरो इन 1955 ऐं शाही बाज़ार सखर में पुलिस जूं लठी ॿठी इहो सॼो ज़िक्र आहे मुंहिंजी किताब में त इहो हिकिड़ो 55 खां वठी असांखे जेका इहा ख़बर पई त इहा जेका शइ जेका सूटेबल न आहे पोइ जॾहिं बि असां स्टूडेंट पॉलिटिक्स में आयासीं त उन में जेका तव्हां एजाज़ कुरेशी किताब में ॾिसंदव त उन में काफ़ी स्टेटमेंट्स आहिनि मुंहिंजो एज़ अ सेक्रेटरी जनरल सिंध स्टूडेंट फेडरेशन जेको पहिरीं क़िस्त में तव्हां ॻाल्हि कई त प्रेस सेक्रेटरी वेंदोसि अख़बारुनि में खणी करे प्रेस रिलीज़िस त उन्हनि प्रेस रिलीज़िस में एंटी वन यूनिट प्रेस रिलीज़िस बि आहिनि त इहा जेका ॻाल्हि हिसा यको उन वक़्त को हले पई 50s को 60s में असां प्रैक्टिकली उन जो हिसा थी वियासीं त उहो कॾहिं बि एक्सेप्ट कोन कयो वियो हो इन सिस्टम खे पर छाकाणि जो पॉलिटिकल लीडरशिप सिंध जी एतिरी स्ट्रांग कोन हुई ऐं सिंध खे एतिरी से कोन हुई ऐं सिंध जो हिकु अधु वज़ीर हूंदो हो कुझु वक़्तु खोड़ो साहिबु रहियो पोइ काज़ी फज़लुल्लाह रहियो उते वेस्ट पाकिस्तान जा वज़ीर हूंदा त हुननि में ऐं ॿियो पोइ सिंध में का अहिड़ी मस्बत GM सैयद साहिब जो कुझु रोल हूंदो पर अहिड़ी एक्टिव ऐं मस्बत मूवमेंट कोन हुई जेका वन यूनिट खे उन वक़्तु करे सघे पर जेका वन यूनिट जी असेंबली हुई उन में ग़ैर पंजाबी मेंबर एक्टिव थी विया ऐं इहा एक्टिविटी शुरू कोई थी वई त इन करे 57 में उते रिज़ोल्यूशन पास थियो GM सैयद वग़ैरह जी महिरबानीअ सां जंहिंमें चयो त भई वन यूनिट खे ख़तमु कयो वञे ऐं उन जी रिएक्शन में अयूब खान जो मार्शल आयो त इन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघंदो वन यूनिट स्कीम वॉज़ नॉट प्रैक्टिकल इट वॉज़ नॉट एक्सेप्टेड बाय द स्मॉलर प्रोविंसिस ऐं जंहिं नमूने ठहियो ऐं तंहिंखां पोइ उहो जंहिं नमूने हलियो त जेका शइ 2 साल बि न हली सघी त उनखे मार्शल में आंदो वियो त पोइ सॼे त इन में सम्झो त वन यूनिट 57 में टुटी चुको पर पोइ डंडे जे ज़ोर ते अयूब खान जे मार्शल ताईं रहियो ऐं इहो बि इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त अयूब खान हुनखे ज़हन में आणियो अयूब खान हुनखे प्रैक्टिकल शेप ॾिनी अयूब खान हुनखे हलायो ऐं जीअं अयूब खान वियो त रिया खान वन यूनिट टोड़े छॾियो वेरी इंट्रस्टिंग त इहो सॼो वन मैन शो हुयो माना इहा पॉलिसी न आहे हिकिड़े माण्हूअ जो हुयो ऐं उन माण्हूअ खे छाकाणि उहो माण्हू पावर में हुयो त उन माण्हूअ खे कोई बि रेज़िस्ट न करे सघियो ऐं न वरी का अहिड़ी ऑर्गनाइज़ेशन पर पॉलिटिकली इट वॉज़ नॉट एक्सेप्टेड त इन सॼे बैकग्राउंड खां पोइ जॾहिं वन यूनिट में असांजी नौकिरी मूं जॾहिं मास्टर्स कई 65 में त इमीडिएटली मां CSS जी तयारी पे कई उन वक़्तु CSS को गॾोगॾु मूं वरी इस्लामिया कॉलेज सखर में मूं लेक्चरशिप वरिती यानी कि सेप्टेम्बर मुंहिंजो रिज़ल्ट निकिरी नवंबर 65 में मूंखे थिए थी रेक्रेप थिए थी ऐं जनवरी फरवरीअ में पंहिंजो CSS जो इम्तिहान थिए थो उनखे 66 बैच चवंदा 1966 जंहिंमें पोइ आउं फेल थो थिया पियो मूंसां कल्टी त इहो भला काॾे वेंदा जो फेल थियो सुवाल आहे त हिकिड़ो सब्जेक्ट जी इशू न मां ईअं फेल कोन थियो मुंहिंजे जेके एग्रीगेट उन दफ़े एग्रीगेट मार्क्स आहे 50% मुंहिंजो एग्रीगेट 51 हुयो ऐं जिन जा मूंखां घटि मार्कूं आहे इवन मोबिला शाह या ॿिया जेके आहे उनखे CSS मिली ऐं उहो सभु पर मुंहिंजो पिरसी जेको आहे कुडंट कैच द पिरसी ब्रिटेन रसल जो को हुयो उन में को पहिरां ॾिनल हुओ मां न ब्रिटेन रसल खे सुञाणा न पढ़ा अंग्रेज़ी में आई वॉज़ न को कॾहिं सखर आयो न ॻाल्हि सिधी सही आहे त पिरसीअ में मुंहिंजो 0 आयो अच्छा तव्हां इंग्लिश में वियो माना इंग्लिश में पिरसी में न इंग्लिश जनरल न उन में मुंहिंजो पास मार्क छा हूंदो हो त जिते 25 मार्कूं घटि हूंदियूं जंहिंमें सब्जेक्ट में त उहो फेल डिक्लेयर कयो वेंदो त मोबिला शाह साहब तव्हांजो क्लासमेट मुंहिंजो बैचमेट आहे क्लासमेट क्लास में मूंखां सीनियर थोरो थी वियो अच्छा पोइ उहो साल जो रहिजी वियो मां त उन में कोन थियुसि न थियो ख़तमु थी ॻाल्हि इन दरमियान वेस्ट पाकिस्तान पब्लिशर्स कमीशन जी एडवर्टाइज़मेंट अची वई वेस्ट पाकिस्तान पब्लिशर जी लाहौर में उन में सिंध जी सीट हुई ऐं पोस्ट हुई रिसर्च ऑफिसर जी खपंदो MA इकोनॉमिक्स इट वॉज़ ऑल सूट टू मी उन ज़माने मां अप्लाई कंदो रहंदो हुउसि CS जे अलावा बि त मूं कस्टम में बि अप्लाई कयो ॿियनि में अप्लाई कयो
ब्रदर चयो त हबीब बैंक में उन दोस्त हुयो, उते तूं नौकिरी कर। मुंहिंजो बैंक जी नौकिरी ॾुखी आहे, राम ते वेहणो थो पए। वरी विच में वालिद साहिबु चयो त यूसुफ हारून खोले थो होटल, जेको पहिरियों इहो यूसुफ हारून जो होटल हूंदो इंटरकॉन्टिनेंटल, पोइ इंटरकॉन्टिनेंटल लाहौर पे खुलियो। त चए ते होटल मैनेजमेंट में मथे होटल वरी बैरागिरी, असांखे होटल मैनेजमेंट त नज़र न पिया ई न। सो इहे ॿई ऑप्शन्स मूं ग्रेजुएशन खां पोइ छॾे करे मास्टर्स करे, मास्टर्स खां पोइ मां अप्लाई कयो मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऐं इट वॉज़ वन ऑफ द पोज़ीशन्स वेयर आई अप्लाइड। इन दरमियान मुंहिंजा अप्रेज़र कस्टम्स जा बि इंटरव्यू थिया, उहो बि मूं ॾिनो। ऐं पोइ जेको आहे सो पोइ जॾहिं अप्रेज़र कस्टम जे पोइ मां ख़बर पई थी त 14 ग्रेड जी नौकिरी आहे, त ख़ैर मां पुछियो जेके आयो बि ऑर्डर त मां कोन वठंदुसि, ऐं पोइ देन आई प्रिफर्ड फॉर दिस थिंग। इन दरमियान रिसर्च बैंक में रिसर्च ऑफिसर जो स्टेट बैंक में इम्तिहान थियो, उहो बि मूं ॾिनो। त इहो सॼी जॉब हंट जारी हुई ऐं लेक्चरशिप मुंहिंजी बाक़ाइदे कामयाबीअ सां हली रही हुई। त पोइ मूंखे जेको मां जॾहिं इंटरव्यू ॾिना त पोइ अप्रैल में जेको आहे सो मुंहिंजो ऑर्डर अची वियो वेस्ट पाकिस्तान पब्लिक सर्विस कमीशन जो। त पोइ जेको आहे सो लाहौर जी नौकिरीअ लाइ मां तयारु थी वियुसि, छाकाणि उन ज़माने में मुंहिंजो कज़िन जेको ज़फरुल्ला कुरैशी हुयो उहो लाहौर में ऑलरेडी एम्प्लॉय हो, छाकाणि इहो रेलवे सर्विसिस में तॾहिं उहे नओं रिक्रूट थियो। त उनजे त उनजी पहिरीं पोस्टिंग पोइ थी, पर लाहौर में ट्रेनिंग ते हुयो। रेलवे जी ट्रेनिंग अलॻि हूंदी, साल एकेडमी ट्रेनिंग हूंदी। त पोइ ज़फरुल्ला कुरैशी साहिबु चयो ठीकु आहे तूं लाहौर हलियो अचु, ऐं मां रेलवे जे वेटिंग रूम में तव्हांजो इंतज़ाम करे छॾियोसि। इन करे कंहिं ॿिए पासे ज़रूरत कोन्हे। सो आउं सम्झो त मई 65 में टपड़ ॿधी सिधो लाहौर वञी वेटिंग रूम में, उतां वञी नौकिरी जॉइन कई। हा, पोइ मुसाफ़िर थी वियासीं, पोइ नौकिरी उते जॉइन कईसीं। उते मां रहां ई पियो। त वरी ॿियो दोस्त असांजो ग़ुलाम अब्बास जाफ़री अञा हयात आहे, हीअ पुलिस फॉरेंसिक पुलिस में हुयो, ऐं पोइ सिंध में जी AIG फॉरेंसिक थी रिटायर थियो। त उन वटि उहो कुर्बान लाइन्स में अंडर ट्रेनिंग हुयो। कुर्बान पुलिस लाइन्स आहे जेका पंहिंजो जिते पुलिस जा ऑफिसर्स रहंदा आहिनि, त उहो माल रोड सां आहे। त उते पोइ कुर्बान पुलिस लाइन्स में मूंखे 2 ॾींहंनि खां पोइ वठी वियो। आउं वञण सां गॾु रहियुसि। उतां बस हलंदी जेका सिधो सेक्रेटरीट ईंदी, नंबर 1 बस रूट हूंदी उहा पंहिंजो, उन में असां बस में मुंहिंजी आवत जावत हुई। सो ट्रांसपोर्ट जो इंतज़ाम थी वियो, कुर्बान रहण जो बि थी वियो, दफ़्तर में रौनक हूंदी। सो असांखे का बि हुते अजनबियत महसूसु कोन थी जॾहिं लाहौर में कयासीं। हा, अलबत्ता हिकु ॿिनि ऑफिसरनि मूंखे चयो त यार असां वञण में चकर में तूं वरी हेॾे कीअं आयो आहे, हाणे मैंटेलिटी। कहिड़ा ऑफिसर आहे जेके बि सिंधी सीनियर 2-3 हुआ, हाणे नाला त आउं खणंदुसि कोन। पर साईं ऑफिसरनि जा नाला त ॿुधाईंदव न, हीअ त तारीख़ जो रिकॉर्ड आहे हिकिड़ो। हाणे तव्हां ऑफिसरनि जा नाला अॼु बि न ॿुधाईंदव। 1955, 56, 60, 65 जूं ॻाल्हियूं लाहौर में तव्हां सां सिंधी ऑफिसर आहे, उहे तव्हांखे रोकी, त उन्हनि जा नाला त महिरबानी करे ॿुधायो न। सिराज हूंदो, सिराज काज़ी, ही वॉज असिस्टेंट। पोइ उहो हिते हीअं बीह करे सूट वणंदो। त पोइ उन चयो त कोई सभु हिते अची त वञे तूं, यू आर वेलकम। पर हिकिड़ी ॻाल्हि थी त हिन खे तूं मौक़ो न ॾिजांइ। मां चयो मौक़ो माना छा? चए पंहिंजे तरफ़ो का कोताही न कजांइ, छाकाणि हे तो असां लाइ माफ़ीअ जो खानो कोन्हे। माना उहो हिकिड़ो माहौल पियो ॿुधाए त तो असां लाइ माफ़ीअ जो खानो कोन्हे, इन करे यू हैव टू बी वेरी प्रैक्टिकल ऐं पंक्चुअल। इन माना पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते, पंहिंजे तजुर्बे ते। ऐं तजुर्बो हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आई त जीअं मूं ॿुधायो त सिंध सेक्रेटरी मिसाल तौरु 300 मुलाज़िम हुया जॾहिं सिंध सेक्रेटरी वञण जो अॻु में हुई, त उन मां 150 मुलाज़िम हिते रहिजी विया मुख़्तलिफ़ असाइनमेंट ते। 150 माण्हू विया। त जेके 150 माण्हू विया तॾहिं मां उते पहुतो त उते रुॻो 56 सिंधी ऑफिसर हुया सिंध जा। बाक़ी इन कोर्स में इन 10 सालनि में के रिटायर थी विया, के डेपुटेशन कराए निकिरी विया। माना ट्रेंड इहा हुई त इट वॉज़ डिक्लाइनिंग ट्रेंड। देयर इज़ नॉट इन कोई बि यंगेस्ट मूंखे माण्हू हुते 30-35 सालनि खां घटि उमिरि जो नज़र कोन आयो। जेके बि तो विया हुआ माण्हू 20 साल जा 25 सालनि जा, उहे सभु 30 जा 35 जा थी चुका। यंगेस्टर मूंखे कोई नज़र न आयो। त हिन करे आउं क्लेम कंदो आहियां त वञण जे ज़माने में 55 खां पोइ पहिरियों यंगेस्टर जेको वञी लाहौर में नौकिरी कई, ऐं उन नौकिरीअ जे करे पोइ मूंखे पंहिंजा एडवांटेजिस चयो। पर उहो माहौल इहो हो त जेको सिंधी माण्हू जेको हो सो ही वॉज़ नॉट फीलिंग सिक्योर। सबबु मूंखे काई सम्झ में न आई। हालांकि सिंधी ऑफिसर जेके उते रहिया हुआ मोस्ट कॉम्पिटेंट, मिसाल तौरु GD मेमूर साहिबु जॉइंट सेक्रेटरी हो, हुन मतिलबु आहे त जेका हुनजे इन्हनि खे न हो, छाकाणि जो ही वॉज़
जूनियर टू एजीएन काज़ी साहब. एजीएन काज़ी साहब पाण हिकिड़ी वॾी हैसियत हुई. त हुन जेको हुन मूं सिखियो हुयो त GT मेंबर साहब, तंहिंखां पोइ ZA चन्ना साहब हूंदो जेको लॉ जो जॉइंट सेक्रेटरी हूंदो. इहे हिकिड़े पंहिंजो वेस्ट पाकिस्तान सिस्टम में देवर लास्ट वर्ड हुनजी कॉम्पिटेंसी में. तंहिंखां पोइ असांजो पंहिंजो हूंदो साईं अब्दुल हादी शाह साहब हूंदो, नूरुल हुदा शाह जो वालिद. अच्छा. हेल्थ डिपार्टमेंट में ही वॉज आल्सो पंहिंजे लाइ तमामु. हाणे इहे जेके माण्हू आहे न, उते सेक्शन ऑफिसर वाज़, सेक्शन ऑफिसर हुया. ऐं मुमताज़ काज़ी साहब मुतवक्किल काज़ीअ जो जेको मुतवल काज़ी चीफ सेक्रेटरी थियो सिंध जो, उनजो वालिद उहो डिप्टी सेक्रेटरी हो. ऐं हादी शाह साहब उन ज़माने में सेक्शन ऑफिसर हुयो. त हादी शाह साहब जो जेको तमामु वॾो इन्फ्लुएंस हो. हादी शाह साहब जी ॻाल्हि आई त हर साल हज कंदो हुयो. ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकु हिन 50 हज कया हूंदा साईं आख़िरी उमिरि ते नौकरीअ दौरान. ऐं उहा सभिनी खे ख़बर त साईं हज ते वेंदो. उन तंहिंजे करे हुनजा पंहिंजा तालुकात हुया. त जेके बि उतां जा जेके बि सऊदी अरब या माण्हू या जेके ॿिया ईंदा त उनजे करे उनजो पंहिंजो हिकिड़ो सेक्रेटरीट में हिकिड़ो इन्फ्लुएंस हुयो साईं अब्दुल हादी शाह जो. त अहिड़ा काफ़ी महिरबानी पॉज़िटिव ऑफिसर बि मूंखे मिलिया. के चवणु लॻा त यार तूं बेकार आहे त छा आहे. ऐं GT मेंबर साहब घणो ख़ुशि कोन हो, छाकाणि जो हुनखे पंहिंजा तजुर्बा पंहिंजूं ॻाल्हियूं यादि पियूं. छाकाणि जो हुनजो पंहिंजो ख़्यालु इहो त हिकु फेयर ट्रीटमेंट थिया त मां सेक्रेटरी थिया मिसाल. पर छा हुजो हू न PCS हो न CSP हुयो. तंहिंजे करे त जेके सेक्रेटरी हूंदासीं 90% CSP हूंदा. तंहिंजे करे पोइ उहो जी कुडंट गेट द चांस. बाक़ी दरवाज़े कम वाइज़ या कॉम्पिटेंसी वाइज़. ऐं आख़िर में हू एडिशनल सेक्रेटरी थियो पोइ यूनियन में. ऐं पोइ फाइनल न फाइनल अची सिंध में सेक्रेटरी थियो. गवर्नर जो सेक्रेटरी पोइ आख़िर रिटायरमेंट. त पोइ GT साहब सां या ॿियनि माण्हुनि सां पोइ मुंहिंजो हिकिड़ो मिक्सड रिएक्शन हो. पर मां पंहिंजे में मस्तु हुउसि. छाकाणि मूंखे को प्रॉब्लम कोन हो. प्रॉब्लम इन करे कोन हो जो असां जेके टके रोज़ ख़र्ची वारा माण्हू, असांखे जेकर 400 रुपया हथ में मिली विया त सम्झो था त उन ज़माने में सोन बि 52,000 रुपए तोलो हूंदो. त अॼु घणा पैसे जे बराबरि थिया उहा. ऐं आज़ादी त इहो जेको माहौल तंहिंजे करे मां उनखे जेको शौक़ु हुयो, जेको सेपरेशन हुई, जेको लाहौर वञिणो हो, मूं उनखे हैप्पीनेस में कन्वर्ट करे छॾियो. आई ट्राई टू हंट आउट द सिंधीज़. त जिन खे मां पोइ उन ज़माने में एकेडमी में जेके हूंदा साईं मुबला शाह हूंदो या शाहिद हुसैन हूंदो या वहीद काज़ी साहब हूंदो, के सीनियर हूंदा के जूनियर हूंदा. आई यूज़ टू इनवाइट देम त भई अचो मूंसां गॾु चांहि पियो. छाकाणि मूंखे ख़बर हुई त मां कैन अफोर्ड इट. उते लार्स होटल में ॿियो ॾींहुं मतिलबु त घणो करे जिन खे बि मिलणो हूंदोसीं माल रोड ते अची पोइ लार्स होटल में ॾिसंदा त घणो करे हिते वेठो हूंदो कुरेशी, न त गार्जिना में या पंहिंजो न त शीज़ान में. इहे जेके थाक हूंदा जिते आई यूज़ टू गो इन अर्ली डेज़ ऑफ माई जॉब. जॾहिं अञा पोइ वधीक त उते असां सां संगत थींदी. पर हिन में 2-3 ॻाल्हियूं जेके वरी ॿियूं जेके मूं फील कयूं त जॾहिं आउं एकेडमी में वेंदो हुउसि त पोइ मां या त पंधु वेंदो हुउसि या रिक्शा ते वेंदो हुउसि. त एकेडमी वारा दोस्त फील कंदा यार तूं रिक्शा ते थो अचे पियो या ईअं थो अचे. त मूं चयो रिक्शा ते चई न बाबा न, असां टैक्सीअ को घटि न हलंदा आहियूं. अच्छा. इहा टेंडेंसी मूं ॿिए हंधि बि ॾिठी. 88 में जॾहिं स्टाफ कॉलेज इंडिया पियो कयां त मूंसां गॾु मक़सूद हमीदी हुयो. त मक़सूद हमीदी वारा सां गॾु ॿियो हिकिड़ो पंजाब जो CSP. त मां घणो करे रिक्शा खे हुते ऑटो चवंदा आहिनि. इंडिया में रिक्शा खे ऑटो चवंदा आहिनि. त मां त या रिक्शा में वेंदो हुउसि या लोकल ट्रेन में वेंदो हुउसि. हे कॾहिं बि न चढ़िया, हमेशह टैक्सी घुराईंदा हुया. त इहा जेका CSP जी मेंटेलिटी मां तव्हांखे ॿुधायां 65-66 जी. त उहो जेको आहे सो दे यूज़ टू ट्रेवल बाय टैक्सी नॉट बाय रिक्शा आर बस. ऐं त मां त ॿुधायां त मूंखे त इन मां में कॾहिं कोई काई कोन थियो. त इहे हिकिड़ा वैल्यूज़ आहे उन ज़माने में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा. स्टेटस काशियस. हा. पर अगरि मूंखे ॾाढी ख़ुशी इहा हुई त मां जंहिं क्लास 1 नौकिरी लाइ मूंखे न मिली त मां त हिते फुल फ्लेज क्लास 1 थी वियुसि. न पर तव्हां रिक्शा में चढ़ो या गॾु गाॾी ते चढ़ो, चांहि त तव्हां वटि पीअण ईंदा. हा. कार ते चढ़ी मां त मूंखे कॾहिं इहो मां आई वॉज़ फीलिंग प्राउड त भई हीअ सभु माण्हू अञा स्टेप एंड ते आहिनि ऐं एकेडमी में आहिनि ऐं आउं फुल फ्लेज क्लास 1 400 मिलनि था. हा. त उहो सॼो इन माहौल जे करे आई वॉज़ नेवर सिक. ऐं मूंखे कॾहिं बि होम सिकनेस जो या इहो ॻाल्हि कोन थी. हालांकि एज़ ए स्टूडेंट आई वॉज़ फीलिंग वेरी होम सिक वग़ैरह वग़ैरह.
ऐं तंहिंखां पोइ फ़ोन जी सहूलियतूं मिली वियूं पोइ वरी फ़ोन ते ज़माने में छा हूंदो जो ट्रंक कॉल लाइ पैसा ॾियणा पवंदा पोइ वरी कंहिं मूंखे चयो हिकु ॿिए ऑपरेटर सां दोस्ती करे छॾ त पोइ तोखे पोइ घणो करे पोइ असां फ्री में कॉल थींदो सखर या कराची कॾहिं उहो पाण सहूलियत हूंदी ऑफिस में फ़ोन हूंदो हुयो त आई वॉज़ कनेक्टेड विद द फैमिली आई वॉज़ कनेक्टेड द फ्रेंड इन द मीन वाइल जॾहिं माण्हुनि खे ख़बर पहुती आहे लाहौर पहुतो आहियां त हिकिड़ो फरमाइशुनि जो प्रोग्राम शुरू थी वियो त साईं कुरेशी साहिबु असांजो फलाणो कमु आहे असांजो फलाणो कमु आहे असांजो पब्लिक सर्विस कमीशन जो इंटरव्यू लेटर आहे त अहिड़े फरमाइश जे क़िस्म जा जेके मूं वटि को 1000 ख़त मुंहिंजे रिकॉर्ड ते आहिनि ऐं 1000 ख़तनि में 500 ख़तनि में जेको आहे सो को न को कमु लिखियलु आहे इहे आहे 5 सालनि जी कलेक्शन पोइ उन 500 कमनि मां घणा कयव घणो करे 80% थी वेंदा छाकाणि जो 80% थी वेंदा छा त 80% थी वेंदा ऐं मूंखे हैरानी कोई इन ॻाल्हि जी आहे त मां 100% ख़तनि जा जवाब ॾींदो हुयुसि हैरानी छो अथव हैरानी इन करे आहे जो आउं बैक आउट कंदो आहियां त भई हेतिरा 1000 ॾींहं मां रहियुसि स्कूल हेतिरा ॾींहं सॼे लाहौर वेठे इन मां हेतिरा 1000 ख़त मूं डिस्पोज़ कया उहे ख़त पढ़िया बि सही मुंहिंजा जवाब बि ॾिया त मां नौकिरी कहिड़े वक़्तु कंदो हुउसि पोइ कुल घणा ॾींहं रहिया आहियो सम्झो त ॾींहं ॿुधायो 1500 त साईं 1/3 थिया न ख़त 1/3 कीअं थिया ख़त 1000 1500 जो 66% तव्हां कमु कयो 1000 अचनि 1000 वञनि न अचनि जवाब हुननि कयो आहे उहो तव्हां जवाब न पढ़ो इहो ई त तव्हांजो प्रॉब्लम आहे पढ़णु त पोइ जवाब ॾिनो जवाब बि त ॾिना ख़त पढ़बो हुनजो जवाब ॾिबो ख़त पढ़बो बिल्कुलु साईं ॾिसो न मिसाल तौरु ॾिसो न कमु कयव यूसुफ लगारी जो ख़त अचो त साईं मुंहिंजी रजिस्ट्रेशन करे लॉ में इन खां अॻु में यूसुफ लगारी अची हुते पॉपुलेशन प्लानिंग में थिए थो त उते नौकिरी करे थो फज़लुल्लाह काज़ी जेको उते नौकिरी करे थो इन्हनि जा इंटरव्यू कढाइणा इन्हनि जे इंटरव्यू खे फॉलो करिणो तंहिंखां पोइ पब्लिक सर्विस कमीशन में इंटरव्यू कढाइणा उन्हनि खे फॉलो करिणो छाकाणि इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो मैराथन रुॻो ख़त न लिखिया अथव चओ था न 80% कम बि आहे मिसाल तौरु ॾिसो न एतिरे क़दुरु जो इहो कोन थींदो त भई मिसाल तौरु साईं नूर अहमद शाह या ॿिया जेके बलूचिस्तान में पोस्टेड ऑफिसर हूंदा उहे कोटिया वञण खां बदिरां मूंखे ख़त लिखंदा मूंखे पब्लिक सर्विस में फारम वठी मोकिल बजाए तव्हां कोटिया मूं घुरायो त उहो फज़लुल्लाह कुरेशी हाणे फारम वठणु उहो सवली ॻाल्हि त कोई पहिरियों मां वञा फारम वठी अचां पोइ उनखे वरी टपाल बि कयां त इट कास्ट मी छाकाणि जो ₹100 पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस वञणु ऐं मोटणु शिमला पहाड़ीअ को सेक्रेटरेट या कॾहिं कॾहिं कंहिंखे क्लार्क खे मोकिलिबो त फारम वठी ईंदो त इहे ॻाल्हियूं थियूं तंहिंखां पोइ लॉ जी मुंहिंजी रजिस्ट्रेशन करायो लॉ में मिसकारी हूंदी जेका सेक्रेटरी हूंदी उन सां बैरिस्टर अज़ीज़ुल्लाह शेख जी मार्फत मुंहिंजी थिए उहा मिसकारी मूंखे थोरी इज़त ॾींदी हुई मिसाल तौरु जमील सिद्दीकी साहब मां रजिस्टर थियणु चाहियां वकील या यूसुफ लगारी साहिब ॿिया दोस्त त इनखे इहे हिकिड़ा कम इहे हूंदा ॿिया कम हूंदा सेक्रेटरेट सां लाॻिपा माण्हुनि जा जीअं मूं तव्हांखे चयो त हर फ़ैसिलो सेक्रेटरेट में थींदो कंहिंजो बोर्ड ऑफ रेवेन्यू में केस फाथल आहे कंहिंजी जेका असां पोस्टिंग ट्रांसफर जो केस फाथल आहे ख़ुदि मुंहिंजो ब्रदर जॾहिं लंडन में कोर्स करे आयो त हुनजो एक्सपर्ट सां लीव रेगुलर न पई थिए हुनखे एक्सपर्ट सां लीव हुनजी में कटिया थो तव्हांखे सिंध में अहिड़ा घणा माण्हू हूंदा जिन लाहौर में वेठल सिंधी ऑफिसरनि या आवाम उमेद कई हूंदी ऐं त हिन ॾे नियापो कंदासीं ख़त लिखंदासीं त असांजो कमु थी वेंदो जेको उते मर्कज़ में कमु हूंदो कंहिं बि माण्हू जो न मुंहिंजे ज़हन में ॾिसो न मुंहिंजे ज़हन में अहिड़ो कोई माण्हू हूंदा जंहिंजा ज़ाती मिटी माइटी हूंदी उहे या वरी जेके पर जनरली जेके हूंदासीं घणो करे पोस्टिंग ट्रांसफर ते थोरी घणी ख़र्ची या तोहफ़ा हलंदा हुया बाक़ी न त अदरवाइज़ उते केतिरी घणी करप्शन कोन हूंदी वेस्ट पाकिस्तान सेक्रेटरेट में छाकाणि मां जेके बि कमु कराया एजी ऑफिस में पघार जी पे स्लिप कढाइणु एजी ऑफिस में कंहिंजी इंक्रीमेंट हणाइणु त अॼुकल्ह त तव्हांखे हर शइ जा सिंध में या जिते किथे पैसा ॾियणा था पवनि न मूंखे यादि न आहे मां रुॻो पंहिंजो कज़िन जो मुंहिंजो फरीदुल करीम जंहिंजो एज़ अ DFO हुनजो सस्पेंशन जी पोइ रिएस थियो त मूं रुॻो हिकिड़ो दफ़ो आख़िरी दफ़ो रिश्वत ॾिनी ₹300 उनजो लेटर कढाइण ते जेको लेटर न पियो निकिरे लेजिटिमेट हो ऐं उहो मां रिश्वत ॾिनी सिंधी सेक्शन ऑफिसर खे मां कॾहिं बि कंहिं पासे उते ॿियो कल्चर इहो हूंदो त जॾहिं तव्हां वेंदव कंहिं वटि
त बाबा मां आहियां फलाणो त उहो पंहिंजो चवंदो साईं तव्हां किथे कमु कंदा पोइ चवंदो पोइ खानो कढंदो यार मेरा ये काम है पोइ चवंदो त बाबा मुंहिंजो बार्टर कंदो हा मां त प्लैनिंग में अचे न उहो साईं आहे न हेल्थ में मेरा काम है साईं को कहो साईं अब्दुल हादी शाह साईं जी एजुकेशन में काम है काजी साहब को कहो SHG में काम है त पंहिंजो हुसैन बलोच को कहो या इरीगेशन में कमु आहे त मुराद अली बलोच आहे या ॿिया जेको या त इहो हिकिड़ो नेटवर्क हो हिकिड़ो नेटवर्क हुयो ऐं ॿियो मां आई यूज़ टू गो टू एवरीबडी फॉर कर्टिसी मिसाल कमु सां मां न वेंदुसि मिसाल तौर खत्री साहिबु हूंदो मोहम्मद ख़ान जूणे जो PS त मुंहिंजो खत्री साहिब सां बाक़ाइदा रेगुलर सलाम थो हूंदो जूणे जे साहिब ॾे मां घटि वेंदो हुउसि या जेके सिंधी वज़ीर हूंदा जंहिंमें पंहिंजो आख़ुद साहिबु हूंदो हमीद आख़ुद जो वालिद उन वटां रेगुलरली वेंदो हुउसि जस्ट फॉर कर्टिसी कॉल या पंहिंजो हिन वटि पंहिंजो ॿुधायो माण्हू जेके ॿिया जेके बि वज़ीर हूंदा पब्लिक सर्विस कमीशन जा मेंबर हूंदा त उते वरी असां हिकिड़ो पैटर्न सेट कयोसीं छाकाणि माण्हू जेके इंटरव्यू ते ईंदा हुआ से वरी मेंबर्स खे तंग कंदा पोइ मेंबरनि हुनखे चई छॾियो त बाबा असां वटि न ईंदा कयो फज़ुल्ला वटि वेंदा कयो पोइ दे यूज़ टू गिव मी अ ब्रीफ हाणे उन में जेके मूं वटि उन ज़माने में आया माण्हू त जंहिंमें सां त खरल साहिबु हुयो जेको फारिस्ट जो इंटरव्यू ॾियणु आहे आरे खरल उहो जेको अॻे फारिस्ट थियो पोइ होम सेक्रेटरी थियो उहो हुते अशफाक मेमून साहिबु जॾहिं रेलवे में आयो उहो हुते मूं आयो साईं अली गोहर शाह जेको रेलवे में आयो उहो हुते आयो बट नेम द पर्सन जेके ईंदा संत नगर ते टू गेट ब्रीफिंग ऐं उहो इहो सॼो किसो संत नगर ते हलंदो तव्हांजे ॾिसो मुंहिंजे किताब जे पहिरें भाङ में जेको चैप्टर आहे संत नगर जो त संत नगर में जेका आहे असां इट वॉज़ ऑल द हेड क्वार्टर त जेके बि सिंधीअ खे कंप्लेंट हूंदी दा हूंदी हे हूंदी पाड़े में दाबो हूंदो जो ख़बर हूंदी त मां सेक्रेटरीट में आहियां उनखे चयो दफ़्तर लाट साहिब दा बंदि आहे हा दफ़्तर लाट साहिब माना एंड ऑफ द थिंग पोइ हाणे घणी प्लैनिंग में हुजां या जंहिंमें बि हुजां पर दफ़्तर लाट साहिब जी ॻाल्हि आहे त पाड़ो सॼो दाबे में हूंदो हुयो मतिलबु त कंहिं बि ॻाल्हि तमामु घणी समाजी तौरु लाट साहिब जी इज़त समाजी तौरु ठीकु ठाकु आहे पाड़े में ऐं पाड़े जी रौनक हूंदी उहो बि दोस्त ईंदा त हेॾो पंहिंजे हुन ते ऐं पोइ अची मूं वटि सभु माण्हू रहणु शुरू थिया सम्झो त मूं को 50 माण्हू इन पंहिंजे अरसे जे दौरान रहाया जेके के 2 ॾींहं के हफ़्तो के 3 ॾींहं यूसुफ लगारी थियो मुंहिंजी पीरज़ादो थियो डॉक्टर असदुल्ला काज़ी थियो जमील सिद्दीकी थियो इहे सभु अॻिते हली सभु सेक्रेटरी थिया सभु नामियारा माण्हू आहिनि सभु वॾा जेके आहिनि त को बि के इंजीनियर चीफ इंजीनियर त 2 ॾींहं या 4 ॾींहं संत नगर ते रहंदा पोइ उते हुननि खे माहौल सूट इन करे कोन कंदो जो असां वटि हूंदी ओपन टॉयलेट न फ्लैश सिस्टम कोन हो जेके माण्हू फ्लैश सिस्टम वारा तिन खे तकलीफ़ थींदी ॿियो पाणी असांखे पंहिंजो पाण कढणो पवंदो हैंडपंप हूंदो गेड़ींदा सियारे में गरम ऊन्हारे में थधो उहो बि जेको आहे सो बि माण्हुनि लाइ त जेके 2-3 महीना इहे बर्दाश्त करे सघंदा पोइ वञी पंहिंजो थाक ॻोल्हो मर्ज़ी आहे छाकाणि इहे ॻाल्हियूं आउं चेंज कोन पियो करे सघुसि रहणो गॾु आहे कमिरो अलॻि कोन्हे हिकु कमरे में 3 खटियूं पियूं आहिनि ॿिए में 3 खटियूं पियूं आहिनि पोइ वरी कुझु वक़्तु मुंहिंजी मदर आई त पोइ मां वरी ॿियो पोर्शन घर जो वरितो जंहिंमें बि 2 कमरा हुआ त पोइ ॿिया जेके दोस्त आहे उते शिफ्ट थी विया 6 माण्हू त डॉक्टर सुलेमान उते 1-1.25 साल रहियो डॉक्टर मंगी रहियो अख़्तर अब्बासी रहियो पंहिंजे बेगम हिन जो मुनवर अब्बासी वारो भाउ जेको आहे इहे सभु माण्हू बेगम साहिबु आई मूं वटि त पंहिंजो पुटु मां चयुमि तव्हां वटि हाणे त तव्हां वारियूं फैसिलिटीज़ मूं वटि कोन्हनि मूं वटि जेको हे सिस्टम आहे रही सघंदो चई न पाण रही वेंदो बसि तव्हां हुनखे रखो पाण वटि पोइ रहियो अची मज़े में रहियो पोइ पंहिंजे पाण में शेयर कंदासीं मतिलबु हाणे 1 यूनिट जो थी वियो ख़तमु हाणे इन में त इन में 1 यूनिट जेको ख़तमु इन ईअं कंदुसि त 1 यूनिट में हिकिड़ी ॻाल्हि हीअ त यू हैव टू सर्वाइव थ्रू योर कॉम्पिटिशन यस सम्झी ॿी ॻाल्हि जेका तव्हांजी मेरिट कोन्हे त तव्हां उते सर्वाइव कोन करे सघंदव ऐं टियों जेका ॻाल्हि ही त कोई त सिंधियुनि लाइ जेके प्रैक्टिकली मूं तव्हांखे डिफिकल्टीज़ ॿुधायूं से हुयूं चौथी ॻाल्हि त रिश्वत जो कल्चर आम कोन हुयो किथे हूंदो इंजीनियरिंग डिपार्टमेंट में बि थोरो घणो पर जेके कमकार आहिनि जेको बि मूं तव्हांखे ॿुधायो त जेके मूं कमकार थिया चौथी ॻाल्हि त माण्हुनि खे इंटीरियर माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ हुई जंहिंजा शायदि मुंहिंजा ख़त बि आहिनि ऐं मां प्रैक्टिकली बि जेको मूं ॾिठो त उहे माण्हुनि खे हुई तकलीफ़ त इहे सभु इरिटेंट्स हुया अगेंस्ट 1 यूनिट जेके उन ज़माने डेवलप थी रहिया इरिस्पेक्ट ऑफ डेवलपमेंट में इहो हूंदो जो डेवलपमेंट जॾहिं बजट ठहंदी हुई त उते जेके असांजा ऑफिसर हूंदासीं प्रॉपरली
रिप्रेज़ेंट न हूंदा त उते जेके हूंदा असांजा नुमाइंदा, मिसाल तौरु जेकॾहिं यूनिवर्सिटी जी बजट डिस्कस थिए थी त असांजो वाइस चांसलर साहिब जे बदिरां रजिस्ट्रार साहिबु ईंदो, छाकाणि जो मूं 3-4 बजट यूनिवर्सिटी ॾिठियूं त घणो करे मोहम्मद हुसैन साहिबु ईंदो, ऐं तंहिंखां पोइ जेके ॿिया जेके त वॾो ऑफिसर असांजो जेको सिंध मां रिप्रेज़ेंटेशन जो इशू हूंदो, तंहिंजे करे जॾहिं बजट विराए बि त पोइ उन में वी गो बाय डिफॉल्ट। बसि हिकिड़ो त सिंध मां प्रॉपर रिप्रेज़ेंटेशन न ईंदी। नंबर 2 त जेके सेक्रेटरीज़ जेके डिपार्टमेंट खे रिप्रेज़ेंट कंदा उन में को सिंध कोन हूंदो, सिंधी कोन हूंदो। पोइ सम टाइम आई हैव टू इंटरवीन, ऐं मूंखे एतिरी आज़ादी हूंदी हुई जो मां इहा ॻाल्हाए सघंदो हुयुसि। थोरो पोइ जेके बि ऑफिसर हूंदा वेठा हूंदा आई यूज़ टू गाइड देम त हीअ ॻाल्हि हीअं कोन्हे, हीअ ॻाल्हि हीअं कोन्हे, हीअ ॻाल्हि सिंध में हे स्कूल हिते खुलनि, हे स्कूल हिते खुलनि, त इहे जेके बि स्कीम ईंदियूं त उन में थोरी घणी इंटरवेंशन हूंदी। बट बीइंग अ रिसर्च ऑफिसर 17 ग्रेड जो माण्हू इन खां वधीक कुझु कोन पियो करे सघे। पर पर्सनली आई वॉज नॉट अग्रीड बाय वन यूनिट इन एनी वे। जॾहिं वन यूनिट ख़ात्मे जो ऐलान थियो जेको गवर्नर रुखमान गुल साहब कयो, त उन महिल मां किथे हुआ? उन वक़्तु जंहिं महिल इहो ऐलान कयो आहे हुन, त अॼु खां पोइ वन यूनिट ख़तमु थियो। मां त उते आहियां, वन यूनिट जो ऐलान थियो त मां रावलपिंडीअ में हुयुसि, उते मूं ॿुधो यहिया ख़ान जो ऐलान। इन खां पोइ जॾहिं मां वियुसि त मां वञी पंजाबियुनि खे चयो त बाबा मुंहिंजो अचण जो मक़सदु हल थी वियो, या असांखे ख़बर हुई तूं वन यूनिट टोड़ाइण आयो? मां चयो हा बिल्कुलु मां वन यूनिट। 15 साल लॻा तव्हांखे? न मूंखे त 65 खां आया। हा, त पोइ ॻाल्हि इहा थी त उहो मां उते हुयुसि। पोइ यकदमि जीअं ऐलान थियो त तीअं 2 कमेटीज़ ठहियूं। हिकिड़ी कमेटी जेका एडमिनिस्ट्रेटिव सेटअप खे लुक आफ्टर कंदी, ऐं ॿी जेका आहे सा फाइनेंशियल खे लुक आफ्टर कंदी। त फाइनेंशियल जो जेको हुयो सो हुयो पंहिंजो MA महमूद साहब, ऐं एडमिनिस्ट्रेटिव AGN काज़ी साहब। उन में एडमिनिस्ट्रेटिव में असांखे सूबाई बाउंड्री जो डिटर्मिनेशन करणो त सूबा किथे रहनि, कीअं थियनि। ऐं तंहिंखां पोइ KP मिसाल त सिंध बलूचिस्तान जो थोरो सरहद जो जहिड़ो मोचको वारो इलाइक़ो जेको पंजाब जहिड़ो हब जो फ़ैसिलो थियणो त हब सिंध में रहे या बलूचिस्तान में रहे। वॾो इशू कराची किथे रहे। कराची छाकाणि कराची वन यूनिट खां अॻु में इंडिपेंडेंट हुई, इट वॉज नॉट पार्ट ऑफ द सिंध, ज़ाहिर आहे। पोइ इट वॉज पार्ट ऑफ द वेस्ट पाकिस्तान। त हाणे जॾहिं वेस्ट पाकिस्तान टुटे थो, सिंध वापसि थिए त कहिड़ी सिंध? न, पर वेस्ट पाकिस्तान वन यूनिट खां अवल त सिंध कराची आहे न। वन यूनिट ओ जेको मर्कज़ में अची वई आहे, 46 खां पोइ सिंध त मर्कज़ में अची वई, मर्कज़ थी वई। पर साईं पाकिस्तान ठहण महिल त सिंध कराची ठहण महिल थी। त पोइ लेटेस्ट जॾहिं तव्हां वन यूनिट में वञो था त तव्हांजो हिसो कोन्हे हीउ सिंध। ठीकु थियो, खैरपुर बि पाण ऑप्ट कयो, पर उहे सभु स्कीमूं पूरियूं थियूं। पोइ त वरी स्टील मिल ख़तमु थियण खां पोइ ज़मीन असांजी आहे न। उहो त ज़मीन तव्हां क्लेम करे सघो था, पर देयर वर द सर्किल्स जेके चवनि पिया त कराची अलॻि थिए, देयर वर प्रेशर्स। हा ठीकु आहे। पर समाउ अदर GM सैयद पहुची पियो, ऐं उन समाउ अदर काज़ी साहब खे कंहिं नमूने कन्विंस कयो। आई वॉज डिवाइडेड टू बी वेरी फेयर। हा, छाकाणि जो मूंखे इहो त जेका असांजे अॻियां मूं सिंधी माण्हू जी एफिशिएंसी आहे जेका ॾिठी आहे, त कराची वारा सिंध खे खाई वेंदा जेके तव्हां ॻंढियो। ऐं तव्हांजो मेजर अटेंशन हूंदो कराचीअ खे संभालण में, सिंध तव्हांखे विसरी वेंदी। ऐं इहो अॼु 30 साल पोइ अॼु मुंहिंजी थ्योरी अञा बि साबित थी करे पई। न, पर तव्हांजी कराचीअ खां 10 दफ़ा पुठिते हली वई, ऐं तव्हांजो सॼी कॉन्संट्रेशन आहे कराची संभालियो, कराची संभालियो, कराची संभालियो। सिंध वॉज डिप्राइव्ड बिकॉज ऑफ दैट थिंग। इन वॾो डिबेट थी सघे। तव्हां अॼु बि सम्झो था त तव्हां तॾहिं सही आहियो, अॼु बि सही आहे? मां चवां थो मां सही आहियां। मुंहिंजो इहो इन ज़माने। हा ठीकु आहे, हर कंहिंजो ख़्यालु आहे। ऐं उन खां मूंखे टेक्निकली, पॉलिटिकली, फाइनेंशियली आई हैव आर्गुमेंट्स फॉर इट। त पोइ अवां अॼु बि सम्झो था त कराची सिंध सां न हुजे हा त बहितर हो। पोइ इन सॼे मामले ते वक़फ़े खां पोइ ॻाल्हायूं हिकिड़ी नंढड़ी साई। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब सां जारी आहिनि, ऐं वक़फ़े खां पोइ वरी साईं सां ॻाल्हायूं था। असां सां गॾु रहिजो।